सेवन शरीफ में एक साल पहले बीवी के हाथों कत्ल होने वाले नौजवान राजा अली नवाज मेमन की कब्र कुशाई होने के बावजूद भी 6 माह गुजर गए लेबार्टरी रिपोर्ट ना मिलने के खिलाफ वर्सा की जानिब से सेवन प्रेस क्लब पर एहतजाजी मुजाहरा करके इंसाफ का मुतालबा किया गया। असांजे बच्चे राउतन में शादी कई 17 तारीख़ ते उन जो खून थी वियो। असां अहिड़ी दरख़्वास्त थाणे ते ॾिनीसीं, थाणे वारनि असांजी का कोन मुंहिंजी ख़ासि करे खाधुमि जतोई। पोइ उन खां पोइ असां कोर्ट में वियासीं। कोर्ट में क़बर कुशाई जी तारीख़ मुक़ररु थी, क़बर कुशाई थी। क़बर कुशाई खां पोइ उहे जुज़ा असांजा 40 ॾींहं हिते रोकिया पिया हुआ, जेके खाधुमि जतोई असांखां पैसा बि वरिता, पोइ बि उन्हनि न मोकिलिया। 40 ॾींहंनि खां पोइ असां उहे जुज़ा मोकिलिया आहिनि। असांजी हींअर डॉक्टरनि सां ॻाल्हाईंदा, डॉक्टरनि चयो असांखे DNA टेस्ट न आई आहे, उहो तव्हां पुलिस खां पुछो। पुलिस खां बि असां पुछूं था त पुलिस चए थी असां वटि न पहुती आहे। असांखे महिरबानी करे रिपोर्ट मिले ऐं सही रिपोर्ट मिले ऐं असांजे खून सां इंसाफ़ थी वञे। असांजे भाउ जो क़त्ल थियो 17 जून ते 2022 में। जज साहब छापो हयो थाणे ते, असां थाणे ते वियासीं। थाणे वारनि असांखे को बि रिस्पॉन्स न ॾिनो। जज साहब हुते छापो हयो। जज साहब चयो त इहो केस मूड़े मोकिलियो कोर्ट में। जज साहब क़बर कुशाई जी तारीख़ मुक़ररु कई 18 जुलाई ते न थी, बरसाति थी वई, वरी 22 डिसंबर थी। पहिरीं फेबरवरी ते असां जुज़ा मोकिलिया, अञा ताईं फाइनल रिपोर्ट असांखे नथी ॾिनी वञे। ऐं अॻी धुर असांखे मुखालिफ़ धुर राउ चाहे उहो धमकियूं था ॾियनि त केस था हथु खणो, न त असां तव्हांखे मारींदासीं। हिकिड़ो मारियो अथऊं, ॿियो बि तव्हांखे मारींदासीं। असांजो IG DIG साईं मुराद अली शाह, साईं आसो शाह सां मुतालबो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। इहो वाक़ियो 17 जून ते थियो। जेका क़बर कुशाई जेका थी उहा थी 22 डिसंबर ते थी। 22 डिसंबर खां पोइ यको इहे जुज़ा न आया, जेका असां माना कोर्ट मां मालूम कयो त चयूं त माना अञा तव्हांजी रिपोर्ट न आई आहे। वराए असां थाणे ते वियासीं, चयूं था जुज़ा हिते पिया आहिनि त तव्हांजी रिपोर्ट कीअं ईंदी। उन खां पोइ जेके आहिनि उहे जुज़ा होॾां विया आहिनि ऐं अञा ताईं उहा रिपोर्ट न आई आहे। असांजो मेन मुतालबो इहो आहे त असांजी रिपोर्ट अचे ऐं कातिल जल्दी गिरफ़्तार थियनि। मक़तूल राजा अली नवाज मेमन के वर्सा ने वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरों से मुतालबा किया है कि फिलफौर हमारा नोटिस लेकर कातिलों को गिरफ्तार करके हमें तहफ़्फ़ुज़ और इंसाफ फराहम किया जाए। रिपोर्ट माजिद अली कुरैशी, सेवन शरीफ।